मलीर सुपर हाईवे न्यू सब्जी मंडी वटि दुकान ते फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। वाक़े बाद मुचरियल माण्हुनि सुपर हाईवे ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मलीर में सुपर हाईवे न्यू सब्जी मंडी वटि दुकान ते फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। वाक़े बाद मुचरियल माण्हुनि सुपर हाईवे ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। मलीर सुपर हाईवे न्यू सब्जी मंडी वटि दुकान ते फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। वाक़े बाद मछरियल माण्हुनि जो सुपर हाईवे ते एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो अहम ख़बर आहे। अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मलीर सुपर हाईवे न्यू सब्जी मंडी वटि दुकान ते फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। मलीर मां सुपर हाईवे न्यू सब्जी मंडी वटि दुकान ते फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। वाक़े बाद मछरियल माण्हुनि सुपर हाईवे ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। मलीर मां अहम ख़बर आहे जिथे सुपर हाईवे न्यू सब्जी मंडी वटि दुकान ते फायरिंग में हिकु ॼणो मारिजी वियो। वाक़े बाद मछरियल माण्हुनि जो सुपर हाईवे ते एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। मलीर में सुपर हाईवे न्यू सब्जी मंडी वटि दुकान ते फायरिंग कई वई आहे, जंहिंमें हिकु ॼणो मारिजी वियो। वाक़े बाद मछरियल माण्हुनि सुपर हाईवे ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं गॾा पावास न्यूज़ रिपोर्टर मंज़ूर सोलंकी खां। जी मंज़ूर, कहिड़ा तफ़सील आहिनि? वाक़े जे हवाले सां आगाह कजो। जी, न्यू सब्जी मंडी सुपर हाईवे लॻ अणॼातल तरफ़ां जेको आहे टायरनि जे दुकान ते फायरिंग कई वई, जंहिं नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो आहे। उन खां पोइ जेको मछरियल माण्हुनि जेको आहे सुपर हाईवे ते जेको आहे एहतिजाज कंदे धरणो हयो आहे, जंहिं सबबि हैदराबाद खां कराची ऐं कराची खां हैदराबाद वेंदड़ जेके गाॾियूं हुयूं उहे उन्हनि जो जेको आहे रोड मुकमल तौर बंदि थी वियो। गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं आहिनि। हिन वक़्तु जेको आहे एहतिजाज जारी आहे। मुज़ाहिरीन जो चवणु आहे जेसि ताईं जेको आहे टायरनि जे दुकानदार जो कातिल गिरफ़्तार नथो थिए, मुज़ाहिरो जारी रहंदो। जी ठीकु आहे मंज़ूर, वॾी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।